नदीप दुहाट जे कॾहिं ही लिलाट जी लाट शाल जरके पिरह परे आ पतो न आहे त रात केसी दुहाग ॾींदी पखी परोका अञा न आया उकी रतन जी हुरी रही आ उदास सर ते हवा उठे थी चवे पई का उॾार ईंदी परार ते का पुकार आहे मगर अॻियां तिख तार आहे किथे असांजी उकार आहे अयाज़ केॾांहुं नाव नींदी साईं आलम शाह कॾहिं बि तो ते द्वार दिल जा न बूझबा तूं भले हली आ बलुड़काला कॾहिं बि हूंदा मता चवी आजियां नथी दोस्तन ॻाल्हि कई आलम शाह वॾो ज़मींदार थी सघियो थे फ़ाइदा वठी सघियो थे सैयद थी सघियो थे नौकरियूं वठी ॾेई सघियो थे कमकार करे सघियो थे माण्हू जा प्रिज़म्पशन्स हूंदा आहिनि माण्हू जा अनुमान हूंदा आहिनि तवक़ात हूंदियूं आहिनि आउं इंजीनियर न हुजां त वॾो डॉक्टर हुजां डॉक्टर न हुजां हा त वॾो लॉयर हुजां हा उहो न हुजां हा त इन्वेस्टर हुजां हा एंटरप्रेन्योर हुजां हा स्कॉलर हुजां हा पर हुजां हा जे बजाए मज़ो हिन में कोन्हे त आउं जेको कुझु आहियां सो सही आहियां हिकिड़ो उर्दू जो गुमनाम शायर आहे असलम कोलसरी माण्हू कोन पढ़ियो आहे माण्हू तो सम्झा जाते कंहिं पढ़ियो हूंदो हुनजी हिकिड़ी नज़्म आहे त असलम प्यारे अपने मन के असलम प्यारे अपने मन के अदा इस्माइल राव साहब अचो इसलिए ते अचो दोस्त असांजो फाज़ल साहब जो फर्ज़ंद आहे असलम प्यारे अपने मन के अंगारों से खेल अभी दुख झेल अञा दुख सर असलम प्यारे अपने मन के अंगारों से खेल अभी दुख झेल राख तो होले हो जाएगा मस्त पवन से मेल अभी दुख झेल सोनी सोनी कुटिया में जब सुख सपनों के संग सजाऊं रंग कान में आके कह जाती है दुख की चतुर चुड़ैल अभी दुख झेल आंखों के उजड़े स्टेशन फिर होंगे आबाद सहे फरियाद सदियों बाद सही गुजरेगी माही वाली रेल अभी दुख झेल असलम कोलसरी है तेरा लहजा बड़ा अजीब और सोच गरीब असलम कोलसरी है तेरा लहजा बड़ा अजीब और सोच गरीब इश्क शायरी फिक्र नौकरी तू हर फन में फेल अभी दुख झेल नंढे हूंदे क्रिकेट ॾिसंदा हुआसीं अञा बि ॾिसंदा आहियूं करे करे जेको क्रिकेट में सब खां वधीक फेल हूंदो सो बहितरीन कमेंटेटर हूंदो वो ये जबरदस्त तजवीज़ ॾींदो ये बॉल आगे आगे खेलनी चाहिए थी इस बाहर जाती हुई गेंद को छूना नहीं चाहिए था इस बॉल को छोड़ देना चाहिए था आउं सोचींदो त पंहिंजे पर जा पंहिंजे ज़माने जा के वॾा रांदीगर आहिनि एॾी सुठियूं सुठियूं तजवीज़ूं सुठा सुठा तज्ज़िया सुठा सुठा मशवरा ॾियनि था हिन लाइ छा हूंदा हींअर ई रुख जा चणा हूंदा मैदान में हूंदा तलवार हथनि में हूंदनि वड़ंदा हूंदा साम्हूं वारनि वर्ल्ड कप से टीमुनि खे शिकस्तूं ॾिनियूं हूंदो पोइ वरी जांच कयनि पुराणा अख़बार वतन हिकिड़ो क्रिकेट जो रिसालो हूंदो क्रिकेटर हूंदो कॾहिं ॾिठल हूंदो फलाणो कमेंटेटर मुनीर पियो तबसरा करे इफ़्तिखार पियो सिंगर वारो करे इहो को बड़ा क्रिकेटर हो खबर पई आऊं तो कंहिं शइ में कोन
तो वॾनि माण्हुनि खे मशवरा ॾियण, उन्हनि जी अज़मतुनि जा दास्तान ॿुधाए, पोइ ॿुधाइण त ही माण्हू हीअं हुआ पर हीअं हुजनि हा, पोइ हिन हीअं कयो, पोइ मुड़ी वरी ॾिसजे त कारी वारा कख। ही जंग जेका सिंध हींअर विढ़े पई ऐं आलम शाह जी पार्टी विढ़े पई ऐं आलम शाह सां गॾु काज़ी गफ़ार जी ऐं मुमताज़ निज़ामाणी जी ऐं लतीफ़ बलोच जी ऐं हकीम हालीकोटे जी ऐं अमान अल्लाह बप्पड़ जी ऐं फाज़िल राहूअ जी ऐं ख़ैर मोहम्मद लगारीअ जी ऐं रसूल बख्श ॾेथे जी ऐं अली सोढे जी ऐं नवाज़ कंदराणी ऐं आशिक़ जुनेजा जी पार्टी ऐं शहादत जरवार जी ऐं ग़ज़ाला बतूल सिद्दीकी जी पार्टी जेका जंग विढ़े पई, उहा जंग रुगो अकुल जी, रुगो अटकलुनि जी, रुगो जुगाड़नि जी जंग न आहे, उहा बुनियादी तौर इश्क जी जंग आहे, पंहिंजे वतन सां ऐं पंहिंजे क़ौम सां इश्क जी जंग। ऐं इक़बाल चई वियो आहे, बेख़तर कूद पड़ा आतिश नमरूद में इश्क। नमरूद जी बाहि पे वरी तॾहिं फाज़िल ही पलीजा ही आलम शाह ही अरब, अॼु अरब खे बि यादि कयो। ऐं हींअर हुन वटां अचां पियो जेको हींअर हिलाल अहमद में दाख़िल आहे लतीफ़ाबाद में हार्ट जे प्रॉब्लम जे करे, ऐं पहिरीं उतां थी पोइ हुते पहुतो आहियां। उहे अरब, उहे आलम शाह बेख़तर कूद पड़ा आतिश नमरूद में इश्क और अक्ल है महव लबे बाम तमाशा। अकुल किनारे ते बीठो आहे, वेठो ॾिसे घणा बचा आहिनि, नौकरी आहे, रोज़गार आहे, वसीला आहिनि, हीअं कयां हीअं न कयां, हीअं कबो, हिन सां गॾु बीठो मथां हू कावड़िजी पवे। भला हिनखे कावड़ाए विझां, मथां इहो सुभाणे इक़्तिदार में अची वञे, मथां मुंहिंजे इलाइक़े जो इहो एसएच आहे बराबरि, हींअर एसएच जो मथे जी धियाणो बोलदार, पर सुभाणे वरी बिटाई टाउन में एसएच अची वञे त पोइ माण्हुनि जी अधु ज़िंदगी हिन में गुज़रे वञे त मथां इहो जेको हींअर रतदेरे में एसएच जो आहे, इहो वरी वॾो मुंशी मुंहिंजे इलाइक़े में अची वञे, तंहिंजे करे विच वची ॻाल्हि कजे, हिनखे बि ख़ुशि हुनखे बि ख़ुशि। मासी वराई केॾी महिल पंहिंजी केॾी महिल पराई, कुती कोरेजन जी रहे राहुजन बहे बाहुजन, माण्हू हुननि सां गॾु मशवरा सॼे जान खे उथी करा। बाबा पहिरीं तूं त उथी खड़ो थी, तूं जो गोॾनि खे फुको हणियो, लख लानत गोॾनि ते हलण पाण कोन पुॼे, पहिरीं तव्हीं त उथो। तंहिंजे करे आलम शाह खे एप्रिशिएट करण जो सही तरीक़ो आहे त पाण उथी पियो। आलम शाह खे एप्रिशिएट करण जो तरीक़ो इहो आहे त आलम शाह जी बसुनि में झली लटकी जी रेलवे किताब में फोटो अथव, मीर मज़हर ऐं आलम शाह गॾिजी वञनि पिया लाहौर जे टूर ते, रेलवे स्टेशन ते हथु पियो खॼे। आलम शाह जीअं काज़ी गफ़ार जे ॻोठ में लालू राख में रसूल बख्श पलीजे खे हिकिड़े पाणीअ जे वाटर कोर्स जे सुकल छातीअ ते सुम्हारे काज़ी गफ़ार खे सरण वियो हो, ऐं पोइ काज़ी गफ़ार उन रसूल बख्श पलीजे खे जेको बेग पंहिंजे सिरांदी ॾेई सुतो पियो, अहिड़ी सिंध में ईअं उथी खड़ा थियो त पोइ तव्हांखे वञूं त तव्हां आलम शाह जा परस्तार आहियो। भला ईअं नथा करे सघो, ज़रूरी न आहे सभु माण्हू ईअं, सभु माण्हू गवैया नथा सघनि, सभु माण्हू आला सना वाला वेठो आहे, ख़ुशबू लॻाए वेठी आहे, जहिड़ा पीगी सां नथा सघनि। पोइ भला आला सलाह वाला खे शाबाश ॾियो, पोइ भला सनम बावी जी कुठी ठपरियो, पोइ भला शनीला जेका आली आहे या जेका आपदा परवीन आहे उन्हनि जी वाह वाह कयो। वाह वाह कोन कंदासीं, उन्हनि जे पेरनि हेठां रस्ते खे बि छिकी न वेंदासीं, उन्हनि जे मोटण जो दीपक हूंदो, उन्हनि जे कुख में छुरो पढ़ंदासीं ऐं सिंध खे सलाम पेश कंदासीं। आलम शाह ऐं फाज़िल राहू ऐं रसूल बख्श पलीजे उन्हनि खे एप्रिशिएट कंदासीं ऐं उन्हनि जे पार्टीअ जे कुख में छुरो पिया हूंदासीं ऐं उन्हनि जे पार्टीअ जे कामयाबियुनि खे लिकाइण जी कोशिशि कंदासीं, उन्हनि ते वार कंदासीं, ॾुखी घड़ी में उन्हनि सां बीहंदासीं कोन ऐं शाबाश ॾींदासीं। अया लतीफ़ पली जो सूरमो आहे, जीजी ज़रीना बलोच रसूल बख्श पलीजे जो पुटु आहे। बाबा अया लतीफ़ पली जो जीजी ज़रीना रसूल बख्श पली जो पुटु ज़रूरु आहे। अया लतीफ़ पली जो जॾहिं 22 मई ते कराची जे रस्तनि ते बीठो आहे, और इहो तव्हीं किथे हो, तव्हीं कहिड़ी कुंड में लिखियो हो? सवाल इहो आहे। भला न अची सघियो एसएमएस करे सघो था, एसएमएस नथा करे सघो, शाबाश ॾेई सघो था, शाबाश नथा ॾेई सघो, उन्हनि ते गिला कंदड़ ॿियनि खे रोके सघो था, इहो नथा करे सघो,
पंहिंजी ज़बान बंदि करे मुंहुं मोननि में हणी चुप करे वेही न सघो था। आलम शाह खे एप्रीशिएट रजब साहब ने ज़बरदस्त ॻाल्हि की त हिकिड़ो माण्हू जेको बग़ावत करे पंहिंजे इलाइक़े सां ऐं साबित कदमी, रजब साहब चयो त साबित कदमी सिंधी माण्हुनि जो वॾो वण आहे। लतीफ़ साईं चयो आहे छिजव कतारा साथ चढ़ंदो लकी, कतार खां धार न थी आरज़ी तौर ते थकिजी कतार खां अलॻि थी वेही न रह, अलाए छा थींदो। छिजव कतारा साथ चढ़ंदो लकीअ, उहा कतार कहिड़ी आहे? उहा कतार आहे कराची में 22 मई ते वञण जी, उहा 15 जुलाई ते कराची में वञण जी, उहा गुटकनि ऐं मैनपुरनि खे रजिस्ट करण जी, उहा कंजकोट में वञी ललकार करण जी कारोकारी खे, उहा वञी आदमशुमारी ग़लत खे चैलेंज करण जी, उहा ॿिटे निज़ाम ते सिंध जे ॻोठ ॻोठ ऐं वाण वाण वस्तीअ में शहादत जरवार वांगुरु रस्ते ते निकिरण जी, उहा तइलीमी इदारनि में आशिक़ दुबे जे वांगुरु चैलेंज करण जी ऐं नवाज़ कंदाणी वांगुरु 12 मई ते मैदान करण जी, उन कतार खे न छिजो। छिजव कतारा साथ चढ़ंदो लकीअ, धुरियाई धार जे वॾे वण छिटा कया। ये वण है न, ये तव्हांजो ये जेको दरवाज़ो आहे कांच जेका पैनलिंग थियल आहे, ये जेको रोस्टर ठहियल आहे, ये जेके हिते टेबल्स आहिनि, ये कुर्सियूं आहिनि, ये कुर्सियूं ऐं टेबलूं करे सोचियो अथव, ये कुर्सियूं ऐं टेबलूं, ये कांच जी पैनलिंग, ये मथे कांच जो कमु, ये तव्हांजूं सीटूं, इहो सभु काठ कॾहिं के वण जो हिसो, कॾहिं के गौच ॾींदड़ टारियूं ऐं पन हराईंदड़ ज़िंदा जावेद वण जो हिसो हूंदो, उन वण खां कटिजी वियो या काटियो वियो। अॼु बराबरि कुर्सियुनि ऐं टेबल्स जे सूरत में तव्हांजो हिसो आहे, पर धुरियाई धार जे वॾे वण छिटा कया, तिन सुकनि कहिड़ी सार त के उठा मींहं मली। के काफ़िलनि खां कटिजी था वञनि ऐं माल ठाहिण में लॻी था वञनि ऐं माल ठाहिण लाइ जवाज़ ठाहिनि था ऐं पोइ जवाज़नि लाइ वरी नवां जवाज़ ठाहिनि था ऐं पोइ वॾेरनि जे जूतनि जी खाक बणजनि था, उन्हनि जूं चमचागिरियूं कनि था, वज़ीरनि जे आॾो गीसियूं कनि था, कहिड़ो वज़ीर छा पसंदि कंदो उन लाइ प्रीएम्प्टिव मेजर वठनि था। तिन सुकनि कहिड़ी सार त के उठा मींहं मली। उन्हनि खे कहिड़ी ख़बर त ग़ज़ाल बतूल सिद्दीक़ी 2.5 लख पघार खणंदड़ जॾहिं मैदान में लहे थी त उनजी फीलिंग छा हूंदी, जॾहिं शहादत जरवार मैदान में आहे त छा सोचींदो हूंदो, जॾहिं फाज़िल राहू पंहिंजूं नौकरियूं, पंहिंजा वज़ारतूं, पंहिंजूं ज़मीनूं, उहे सभु आछियूं सभु वसीला छॾे जॾहिं गोलाची कड़े गंवर खोरवा जे रस्तनि ते कोलियुनि ऐं भीलनि ऐं मेघवाड़नि खे खणी हले थो, ऐं जॾहिं मुमताज़ निज़ामाणी हेपेटाइटिस में हले थी ऐं हई भुट्टो हेपेटाइटिस में हले थो ऐं कादिर राठो केदर काल कोठड़नि में आहे ऐं सैयद आलम शाह जॾहिं 47 जी डिघी लॉन्ग मार्च में पंधु हले थो ऐं हर 5-10 किलोमीटरनि खां पोइ अॻियां चौक ते वञी सभई माण्हू गॾु करे उन लॉन्ग मार्च जो हिसो बनाए थो त उन तिन सुकनि कहिड़ी सार त उठा मींहं मिली। कहिड़ी ख़बर